घोटकी मादरी ॿोलियुनि जी आलमी ॾियारी जे मौक़े ते गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल पुनू वसेर में बालक अदबी फोरम सिंध पारां सिंधी ॿोलीअ जे अहमियत जे मौज़ू ते हिकु तक़रीब सिंधी ॿोली जे नाले वारे लेखक शाइर ऐं बालक अदबी फोरम सिंध जे मरकज़ी सदर अब्दुल हय्या भुट्टो जी सदारत में कोठाई वई, जंहिं में उस्तादनि नज़र अहमद चाचड़, अज़ीज़ुल्ला लबाणो, वक़ार अहमद मीराणी, परवेश कुमार, गुलाम मुर्तज़ा चौहान, विनेश कुमार, राजेश कुमार ऐं स्कूल जे ॿारनि वॾी तादाद में शिरकत कई, जॾहिं त स्कूल जे गुलनि जहिड़नि ॿारनि अब्दुल बारी भुट्टो, खान मोहम्मद वसीर, अब्दुल बाक़ी भुट्टो, मोहम्मद बच्चल शेख, रब नवाज़ वसीर, मोहम्मद राशिद भुट्टो, हुसैन भुट्टो ऐं ॿियनि सिंधी ॿोली जी अहमियत ते ॻाल्हाइण सां गॾु शाइरी ज़रिए सिंधी ॿोली खे ख़ूबसूरत लफ़्ज़नि जी भेटा पेश कई ऐं बाद में अब्दुल हय्या भुट्टो ऐं ॿियनि सिंधी ॿोलीअ जी अहमियत ते रोशनी विझंदे चयो त सिंधी ॿोली तमामु पुराणी, शाहकार, अज़ीम ऐं अहमियत वारी आहे, जंहिंजी तरक़ी ऐं वाधारे लाइ सिंध जे अदीबनि, शाइरनि, दानिश्वरनि, सुघड़नि ऐं मुहक़िक़नि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। उन्हनि वधीक चयो त जेके क़ौमूं पंहिंजी ॿोलियुनि जी हिफ़ाज़त कंदियूं आहिनि, उहे ई ज़िंदा रहंदियूं आहिनि। सिंधी ॿोलीअ जा अमीन ऐं मुहाफ़िज़ शाइर, सुघड़, अदीब, मुहक़िक़ ऐं उस्ताद आहिनि। सिंधी ॿोली दुनिया जी वॾियुनि ॿोलियुनि में शुमार थिए थी। असीं सिंधी ॿोलीअ सां बेहद मुहबत कयूं था। जेके क़ौमूं बुनियादी तइलीम पंहिंजी मादरी ॿोलीअ में हासिल कनि थियूं, उहे ई क़ौमूं तरक़ी करण सां गॾु पंहिंजी मंज़िल ते पहुचनि थियूं। आख़िर में हुकूमत खां घुर कंदे मुतालबो कयो वियो त मुल्क जे समूरनि मादरी ॿोलियुनि समेत सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।